अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अंज़लल फ़ुरक़ानल मुबीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि त्वय्यिबीन अत्ताहिरीन व अस्हाबिहिल अंसारि वल मुहाजिरीन व उलमाए मिल्लतिही व सुलाए उम्मतिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिहि व अन्नहु इलैहि तुहशरून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मा इम्मदहतु मुहम्मदन बिमकालती लाकिन मदहतु मकालती बिमुहम्मदी। मंशा यही है मेरे कीनो वकाल की, होती रहे सना तेरे हुस्नो जमाल की। बिरादरान इस्लाम, मुसलमान भाइयों, मुअज़्ज़ज़ मेहमानान गिरामी, उलमाए किराम, हुफ़ाज़े उज़ाम, बिलखुसूस मूसा गड आयल पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं मखदूम शफ़ीक़ुर रहमान सज्जादा नशीन दरगाह आलिया बाकरानी शरीफ लाड़काणो ऐं ॿिया मुअज़्ज़ज़ मेहमानान गिरामी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तान मोहतरम, अज तवां ऐं असां उस्ताज़ुल हुफ़ाज़ हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ मोहम्मद सुलेमान लाशारी रहमतुल्लाह ताला अलैहि जे चालीहे में शरीक आयूं, जंहिंमें उन जा दोस्त, उन जा साथी, उन जा शागिर्द
तव्हां असां सभु गॾु थिया आहियूं अॼु हुनखे यादि करण जे लाइ, उनखे भेटा पेश करण जे लाइ। असां त दुआ घुरंदा रहंदासीं, पर रब हुन शख़्स जेका पंहिंजी पोख पोखी, हू जेको अणखुटंदड़ हिकु बाग लॻाए वियो आहे, या हिकु अल्लाह जे रहमत वारो हिकिड़ो वाह वाहड़ वहाए वियो आहे, जेको दुनिया जा वाहड़ सुकी सघनि था, पर ही वाहड़ इंशा अल्लाह ताला न सुकंदो। ऐं जॾहिं इहो वाहड़ सुकी वियो, याने इहो इल्मु दुनिया तां बंदि थी वियो, त पोइ क़यामत ई अची सघे थी। छो त क़ुर हूंदो त क़यामत न ईंदी, पर जॾहिं क़ुर जो इल्मु खॼी वेंदो त क़यामत दुनिया ते अची वेंदी। इन सिलसिले में मां हिकु आयत सगोरी तव्हां दोस्तनि यादो तिलावत करे चुको आहियां, उनजो तर्जुमो ऐं तशरीह तव्हां दोस्तनि यादो अर्ज़ु रखंदुसि। उनखां बाद हिकु हदीस मुबारक तव्हां दोस्तनि यादो अर्ज़ु रखंदुसि। ॿ चार लफ़्ज़, ॿ चार जुमला पंहिंजे मोहतरम दोस्त जे लाइ, जंहिंखे असां पंहिंजे नज़र सां जीअं ॾिठोसीं, उहे ॿ चार जुमला तव्हां दोस्तनि यादो अर्ज़ु कंदुसि। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह ताला साईं जे मज़ार जे मथां अणगणियूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो, ऐं रब करीम असांखे बि उन जे बचड़नि खे बि उन साईं वारी फ़क़ीराणी ज़िंदगी, शरीफ़ाना ज़िंदगी ते खे सम्झण ऐं उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त थोरो ज़ुबान खोलींदो, मूंसां गॾु सलात खे थोरो भेरो ॾियारियो। असांजो हिकिड़ो अंदाज़ आहे तक़रीर करण जो, उन सिलसिले सां तव्हां मूंसां ताउन कयो, सलात खे भेरड़ो ॾियारियो त आऊं तव्हांजे आॾो आयत मुबारका खे पढ़ंदुमि, उनजो तर्जुमो तशरीह ऐं हिकिड़ी ॿ हदीस मुबारक अर्ज़ु करे तव्हां खां इजाज़त वठबी। सभई गॾिजी ॾींदो सलात खे भेरो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला सिंधी सम्झो था, जेके सिंधी सम्झो था उहे हथ मथे कयो, त सभई सिंधी था सम्झनि। हिकिड़ो भेरो ॾियारियो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला करीमना मुसलमान भाइरो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल पंहिंजे सुहिणे ऐं सचे कलाम पाक जे अंदरि फरमायो आहे, अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दाकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून। थोरो अञा ज़ोर सां त चओ सुभान अल्लाह। मुसलमान भाइरो,
अल्लाह ताला पने पाक कलाम जे अंदर तमासा ईमान वारन के सद करण फरमायो आ। अरे शुक्र कयो रब करीम तमासा सा एडो राजी आ जो पंहिंजे कुरान जे अंदर असा के जडे बे सद कयो थई त या अय्युहल्लज़ीन आमनू जे जुमले सा सदींदो आ। पर जॾहिं गडियल खिताब होंदो आ या काफिरन के खिताब होंदो आ रब काफिरन के काफिर चयो आ मुनाफिकन के मुनाफिक चयो आ। आई गडियल खिताब में रब करीम या अय्युहन्नास इंसान जो लफ्ज कर चई करे सड कयो आ। पर जॾहिं मुस्तफा करीम जे उम्मत के सड कंदो आ चवंदो आ या अय्युहल्लज़ीन आमनू। पर जॾहिं रब असा के सडे दो या अय्युहल्लज़ीन आमनू असा जी चवंदे 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 जेन असा जी जुबान फाटी पवे जरा जरा थी पवे तबे असा जी चवण का बस न कई। मुसलमान भाइरो उन का बाद अल्लाह ताला फरमायो इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहीकुम। अल्लाह ताला कुरान पाक दे अंदर फरमायो अल्लाह ताला फरमायो ईमान वारो अल्लाह आई अल्लाह जे रसूल जे सद के जीव चो जडे तवा के सड करे। अल्लाह जे सदके अल्लाह जे रसूल जे सदके जीव चो कबूल कयो जडे तवा के सद करे। थोरो रुगी एकड़ो जुमलो चवा अल्लाह जे सदके अल्लाह जे रसूल के जीव चो बजण आइन पर अगते हली रब तो चवे जडे तवा के सद करे माना सदींदड़ हिकड़ो हुंदो जुबान हिक जी हुंदी आवाज हिक जो हुंदो पो चाहे उन हिक के जीव चई उन बिन्हनी के जीव चई छडियो। अल्लाह भी आ रसूल भी आ पर सदण वारो हिक आ। कुरान पाक के अंदर इस आयत में यह कहा जा रहा है कि आपको बुलाने वाले दो हैं, एक अल्लाह और एक रसूल। लेकिन अल्लाह ने फरमाया कि आपको जो बुलाएगा जिसकी जुबान इस्तेमाल होगी वो मेरा रसूल होगा और आप जब उसको उसके जो बुलावा है उसको आप लब्बैक कहेंगे तो इसको जो लब्बैक कहेगा वो मुझे भी लब्बैक कह रहा है। जो इसका बुलावा कबूल करेगा यही मेरा बुलावा है। माना मथा बाइन पर हिते सामो हिकड़ो जै हिन के मनियो उन के मनियो जै अल्लाह जे रसूल के मनियो तही अल्लाह के मनियो आ। जेको रसूल के न तो मने वो अल्लाह के भी न तो मने। मुसलमान भा जो अल्लाह के रसूल को नहीं मानेगा वो अल्लाह को भी नहीं मानता। जो इसके दर पे नहीं आएगा वो अगर अल्लाह के दर पे लाख बार जाए तो कोई फर्क नहीं पड़ता, पहले रसूल के दर पे आना पड़ेगा। तमुलिया सोना अल्लाह तो चवे रब करीम तो सदी तो मुझो नबी जुबान मुझे नबी जी हूंदी उनके जी चयो माखे जी चयो छो त उन जे जुबान ते ही त रब ॻाल्हाईंदो उन जे जुबान ते रब ॻाल्हाईंदो आ। सिराइकी वारे कहे चयो आ सिराइकी वारो जो चवे त ओंदे रोते बेन कोई तोले। मदीने वाले साईं जे लाइ तो आशिक चवे ओ ओंदे रोते बेन कोई तोले ओ ऊंजा शाना क्या पूछ दई ऊंजा शाना क्या पूछ
रब बोले, जिंदे मुंह विचू रब बोले, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। रब तो चवे मुझो महबूब पंहिंजे मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे, उन जे ज़ुबान ते मां अल्लाह ॻाल्हाईंदो आहियां। चओ सुभान, थोरो ज़ोर ज़ोर सां चओ सुभान। हाणे वरी हिकिड़ो सलात खे भेरो ॾियारियो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। तव्हां कॾहिं पी पाणी न पीजो, मां सबील जो पाणी आहे वक़ुफ़ जो, उहो पी सघिबो आहे। इन करे जीअं ज़मज़म जो पाणी पीबो आहे, त वरी सबील जो पाणी जेको वक़ुफ़ जो हुजे, जेकॾहिं उहो बि पीजे त जाइज़ आहे। भाई तव्हां न पीजो, मजबूरी हुजे काथे गप आहे, नथो वेही सघे माण्हू त पीअण, उते मजबूरी में जाइज़ आहे, मुंहिंजी मजबूरी आहे। मुसलमान भाइरो, अल्लाह ताला कुरान पाक जे अंदर फरमायो, मुझो रसूल तव्हां खे छो सॾींदो, छाजे लाइ थो सॾे। अल्लाह अज़ व जल पंहिंजे सुहिणे सचे कलाम पाक जे अंदर फरमायो, लिमा युहयीकुम, अल्लाह जो रसूल तव्हां खे उन शइ ॾे थो सॾे जेका तव्हां खे ज़िंदगी बख़्शे छॾींदी। या अल्लाह जो रसूल तव्हां खे ओॾे थो सॾे, उन ॾे थो सॾे, उन लाइ थो सॾे त तव्हां खे ज़िंदा करे छॾे, तव्हां खे ज़िंदा करे छॾे। मुफस्सिरीन सगूरन लिमा मां मुराद, इहा जेका मां मौसूले जी आहे, इन मां मुराद ॿ शयूं लिखियूं आहिनि त अल्लाह जो रसूल कहिड़ियुनि शयुनि ॾे थो सॾे पियो हो, उहा कहिड़ी शइ आहे जेका तव्हां खे ज़िंदगी बख़्शे छॾींदी। ओ मुस्लमानो, मुफस्सिरनि सगोरनि लिखियो आहे, इन मां मुराद या त जिहाद आहे, जिहाद ॾे अल्लाह जो रसूल सॾे थो, अचो इन जिहाद में तव्हां मुसलमाननि जी ज़िंदगी आहे। ओ सोना, वाकई में जॾहिं मुंहिंजे नबीअ जा उम्मती जिहाद सां मलबूस हूंदा हुया, जिहाद जे लाइ तयार हूंदा हुया, हिन दुनिया ते मुंहिंजे नबी जे ग़ुलामनि जॾहिं बि जिहाद पे कयो हुयो, तॾहिं उम्मत मुस्लिमा जो वार विंगो न थींदो हुयो। उम्मत मुस्लिमा हिन दुनिया ते ग़ालिब हुई। अरे वॾनि वॾनि परनि ते, वॾनि वॾनि खंडनि ते मुस्लमाननि हुकूमतूं कयूं। ओ मुंहिंजा सोना, उन हुकूमतुनि जो बुनियाद जिहाद हुयो। इन हुकूमतुनि जो बुनियाद छा हुयो? जिहाद बंदि थी वियो। अॼु असां मुसलमाननि जी हालत फ़लस्तीन में ॾिसूं, फ़लस्तीनी जिहाद कनि था, असांखे शैतान धोखो ॾींदो, भाई हो जिहाद कनि था त पोइ इन्हनि खे त फतह मिलणु खपे। ऐं कॾहिं कॾहिं इहो धोखो ईंदो आहे, बदर में मलाइक नाज़िल थिया, फ़लस्तीन में छो नथा अचनि? भाई बदर जी जंग में मलाइक इन करे लथा हा त टोटल मुसलमान बदर जे जंग में अचे बीही रहिया, होॾा काफ़िर हुया। अल्लाह जे रसूल अर्ज़ कयो, मौला मुंहिंजा कुल मुसलमान इहे अथई जेके हिते अचे बीठा आहिनि। रब फरमायो, हाणे ॻणती न कर, इन जी मदद मां रब मलाइकनि जे ज़रिए कंदुसि। असां तव्हां जॾहिं सभु फ़लस्तीन में हली बीहंदासीं, होॾो पूरी दुनिया जा काफ़िर अचे बीहनि, रब चवंदो हाणे बीहो त मां मलाइक बि थो लाहियां। भाई असां घर वेठा आहियूं, हितां था दुआ घुरूं, मौला फ़लस्तीन जी मदद बि कजांइ ऐं इन्हनि जे लाइ मलाइक बि लाहे त इन्हनि जी मदद कर। इन मलाइक कोन लहंदा।
मलाक तॾहिं लहंदा जॾहिं असां बि हलूं। हेतिरा मुल्क मुस्लमाननि जा घर वेठा आहिनि, असां हिते ईदूं था कयूं, असां हिते भला ताम भला लटा कपड़ा पायूं वेठा आहियूं। ऐं ख़ुदा ख़ैर करे वक़्तु वेठो अथई हे तुंहिंजी सिंध बि फ़लस्तीन बणिजी वेंदी। हाणे हले वेठो केनालनि जो मसइलो। इहो पाणी जेकॾहिं हे कोटड़ी बिराज खां हेठि त पाणी वञे कोन पियो, हेॾे अचे कोन पियो, हेॾे समुंड ॾे, इहो त सालनि खां बंदि थी वियो। पर जे हाणे केनाल ठहिया त वरी अधु सिंध जो पाणी वेंदो। चर त असांजे हर शहर जो ख़तम, बाराड़ी जा ॻोठ आहिनि, उन्हनि जो चर हाणे कौड़ो थी वियो। पीअण जो पाणी त बंदि थी चुको आहे, अॻिते हली फसलनि जो पाणी बंदि थींदो। जॾहिं तव्हांजे ज़मीन जो पाणी बंदि थियो त तव्हांजो जानवर न बचंदो, तव्हांजो ॿियो जीव न बचंदो, पखी परिंदो न बचंदो। फ़लस्तीन जी हालत हिते बि पैदा थींदी। पर हाणे बि असां हिकिड़ी गहरी निंड में सुता पिया आहियूं। हिकिड़ा वीचारा रोड ते बीठा आहिनि, ॿिया असां हिते घुमंदा फिरंदा खाईंदा ठठनि सां वतूं था। ठीकु आहे, असां इहो नथा चऊं त भई असां पाकिस्तान जे कानून जे आइन जे ख़िलाफ़ को क़दम खणूं, पर जेको पाकिस्तान जो आइन आहे उन आइन तहत त सिंध खे हक़ मिलणु खपे। सभ खां वॾे में वॾो जेको सुस्त आहे उहो असांजो मौलवी। अॼु ताईं असांखे इहा ख़बर न पई आहे त हिन मेहराब जो नालो जेको आहे इहो मेहराब छो रखियो अथनि, असांखे इन जो पतो कोन्हे। मौलवी ख़ुतबो ॾींदो आहे, लठ हथ में खणी बीहंदो आहे, छो खणंदो आहे? ख़बर अथई तूं कुराड़ो आहे, किरी पवंदे, इन करे तोखे लठ हथ में न ॾींदा। ओ भाईजान, ओ मौलवी आओ, इहा लठ तव्हांखे इन करे हथ में आहे त हीअ क़ौम तुंहिंजे पुठियां आहे। जॾहिं बि दीन खे, धरतीअ खे, क़ौम खे ज़रूरत पवे त इमामत तूं कजांइ। जीअं निमाज़ जो इमाम आहे, ईअं ई तोखे जिहाद जी इमामत बि करणी पवंदी। पर असां पेश इमामनि मेहराब मां दर ठहराए छॾिया आहिनि। हेॾो हाड़ वरती त हीअं निकिरी वेंदा। मेहराब जी माना छा आहे? मेहराब जी माना आहे जंग जी जाइ। करे जंग त ख़बर पए, वरी चवंदो सही नफ़्स सां जंग था कयो। छो चई इहो जिहाद अकबर आहे? पोइ जेको जिहाद अकबर करे थो वञे त जिहाद असगर त हुन लाइ खॿे हथ जो कमु हुजे। ख़ैर, मां पंहिंजे मौज़ू ते अचां। सलात कजो भेरो, सभई गॾिजी पढ़ो या रब सल्ले अला। मुसलमान भाइरो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल पंहिंजे पाक कलाम जे अंदर फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम। अल्लाह जे रसूल खे जी चो, इन करे त उहो तव्हांखे उन ॾे सॾींदो जेको तव्हांखे ज़िंदगी बख़्शींदो। ओ मुस्लमान भाइरो, इन मां मुराद हिकु त जिहाद आहे, ॿियो वरी मुफ़स्सिरनि सगोरनि लिखियो आहे त इन मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे। इन मां मुराद अल्लाह जो क़ुरान आहे। अल्लाह जो रसूल सॾ पियो करे, अचो अचो, हिकु शइ थो ॾियांव जेका ज़िंदगी बख़्शे छॾींदव। उन शइ खे पकड़ींदो मरंदो न, उन शइ खे चुमरंदो तव्हां ज़िंदा रहंदो। तव्हांजो नालो ज़िंदा क़ौमुनि में लिखियो वेंदो। उहा शइ आहे क़ुर। उहा कहिड़ी शइ आहे? क़ुर। इहो ई तव्हां असांखे ज़िंदगी बख़्शण वारो किताब आहे। मुस्लमान भाउ, मदीने वारे साईं जी हिकु हदीस मुबारक इन ई आयत मुबारक जे हेठां आहे।
उहा हदीस मुबारक ईअं आहे त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम एक सहाबी सगोरे के सॾु कयो ऐं उहो सहाबी सगोरो नमाज जे अंदरि हुयो न आयो। जॾहिं महिल नमाज पूरी थी पूरी कई बाद में आयो अर्ज कई क़िबला मां नमाज पियो पढ़ां तव्हां सॾु पिया कयो। मदीने जे साईं फरमायुसि हीअ आयत न पढ़ी अथई त जॾहिं अल्लाह जो रसूल सॾु करेव उन ॾे हलिया अचो। मालूम थियो सभु इबादतूं बाद में अवल रसूल जी इज़त मोहम्मद मुस्तफ़ा हुनखे इहो जुमिलो चई छॾियो त भली तव्हां नमाज में हुजो त बि मां मुस्तफ़ा सॾु कयांव त मूं ॾे सॾ ते हलिया ईंदा कयो। इबादतूं नमाज़ूं सब बाद में इन्हनि खां अवल आहे रसूल जी इज़त। पर मां ॻाल्हि हाणे पंहिंजे मक़सद जी कयां त अल्लाह जे रसूल हुन साहिबी रसूल खे चयो त मां तोखे इन करे पियो सॾियां जो अॼु क़ुरान पाक जी हिकु सूरत नाज़िल थी आहे जंहिंजे बारे में मां तोखे ॾसु ॾियण थो चाहियां ॿुधाइण थो चाहियां पियो त मुस्लमान भाउ मदीने वारे साईं जेको इहो पे फरमायो अल्लाह पे फरमायो त रसूल जे सॾ खे जी चओ जवाब ॾियो क़बूल कयो उहो तव्हांखे उहा शइ थो ॾिए जेका शइ तव्हांखे ज़िंदा रखे छॾींदी। उहा ज़िंदा रखण वारी शइ आहे क़ुरान। सही मुस्लिम शरीफ जी हदीस आहे हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत थो करे अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्न अल्लाह यरफ़उ बिहादल किताब अक़वामन व यदउ बिही आखरीन। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मदीने जे साईं फरमायो अल्लाह जे नबी फरमायो त इन किताब जे ज़रिए केतिरनि क़ौमुनि खे अल्लाह बुलंद करे छॾियो आहे वॾो मक़ाम अता करे छॾियो आहे ऐं इन किताब जे ज़रिए केतिरियूं क़ौमूं सवाल में हलियूं वेंदियूं। माना जेके इन किताब खे पढ़ंदा इन किताब खे चुमड़ंदा इन किताब खे सम्झंदा इन किताब ते अमल कंदा उहे ई हिन दुनिया ते ग़ालिब। जेकॾहिं असां इन किताब खे छॾियोसीं ऐं असां छॾे ॾिनो आहे हाणे असां वटि क़ुर न आहे बराए नाम हे त चंद माण्हू हिननि खे त रब घुरियो आहे ऐं हिननि खे रब ज़ोरी चूंडियो आहे कढियो आहे। असां दिलि सां ई कमु न कयो आहे। शहरनि में पढ़िया लिखिया माण्हू असांजे ॻोठनि में बहिराणियुनि में बि माण्हू पंहिंजे पुट खे गॾु गाॾो वठी थो ॾिए तगारी ते वठी थो वञे बनीअ ते वठी थो वञे पर उहो चाचो पंहिंजे पुट खे क़ुर जो आलिम ऐं हाफ़िज़ करण लाइ तयार न आहे। जेके बि आलिम हाफ़िज़ थिया आहिनि इहो रब जी चूंड आहे। बाक़ी इन्हनि जे अबे अम्मा जे मथां त रब रहमतूं मोकिलींदो ई मोकिलींदो इन्हनि खे इनाम मिलंदा ई मिलंदा पर हक़ीक़त इहा आहे त इहो अबे अम्मा जो इन में इन्वॉल्वमेंट घटि इन में वॾी जेका महिरबानी आहे उहा रब करीम जी। साईं हाफ़िज़ मोहम्मद सुलेमान लाशारी रहमतुल्लाह तआला अलैह असांजे मेड़ जे भरिसां राधणनि जे भरिसां हिकु नंढड़े ॻोठ बेदी लाशारी में पैदा थियो। नंढड़े ॻोठ में हाणे बि उहो नंढो ॻोठ आहे ऐं उते ई पाण क़ुर पाक जी तालीम हासिल कई। उनखां बाद मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो लालू रायक जे भरिसां पेचूअनि जो ॻोठ हो उते पाण 5 साल उते पढ़ायूं। हिकिड़े नंढड़े ॻोठ में पैदा थियण वारो ॿार इहा का ख़बर कंहिंखे न हुई त वरी सिंध जी अज़ीम दरसगाह जामिया राशिदिया पीर जे ॻोठ में वञी मुदरिस थींदो उते पढ़ाईंदो ऐं इहो बि कंहिंखे ख़्वाब ख़्याल न हो त हे फ़क़ीर इंसान हिकु बहिराणी जे ॻोठ में ॼमण वारो पढ़ण वारो फिरंदो अचे कराची जहिड़े शहर में पंहिंजा कदम रखंदो ऐं रब करीम उन बहिराणी जे ॼावल ॿार खां पंहिंजे दीन पंहिंजे इस्लाम ऐं पंहिंजे क़ुर जो कमु वरी हिन अहिड़े कराची जहिड़े शहर में बि ही कमु वठंदो। जॾहिं पाण कराची ते आयो लाड़काणे में कचहरी कईसीं चई त मोकिलायां तव्हां खां छो त असांजो हिकिड़ी पंहिंजो टोलो आहे दोस्तनि जो लाड़काणे जो उन में असां नसीराबाद वगड़
घणा दोस्त गॾियल हूंदा आहियूं पोइ साईं आयो चई त कचहरी कयूं मां वञा थो कराची पोइ असां ख़ुशि थियासीं असां चयोसीं हल हल कराची असांखे पाण रहण जे लाइ जॻह खपे तो जहिड़ो दोस्त असांजो त वञे कराची पोइ हिते कराची आयो मोबाइलियूं हुयूं तॾहिं नयूं नयूं निकितियूं पोइ हिन मस्जिद में हिते आयो हीअ मस्जिद तॾहिं नंढड़ी असां शुरू में ई हिते ईंदा हुआसीं पोइ पाण फोन ते ॿुधाए पियो चई यार हिते त कराची न आहे हे त ॿराड़ी आहे हे त हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो आहे जो मूंखे हिते ख़ौफ़ थो थिए ऐं चए थो त मां हेॾे अकेलो निकिरी वेंदो आहियां हेॾो को कब्रिस्तान चौकुंडी जो ऐं इहे को जबल जबल बि आहिनि छा टकरियूं हेॾो वेझो आहिनि अहिड़ो चई त दा मां अकेलो एॾे वञी निकिरी ऐं तव्हांखे यादि करे मां हिते रोआं थो वेठो तव्हां जूं कचहरियूं मूंखे यादि थियूं अचनि मूंखे त तव्हां अकेलो करे छॾियो तव्हां हेॾे मूंखे मोकिले ॾटा ॾिनव त वञी कराची रहो त असां बि ईंदासीं पोइ हाणे महिरबानी करे या तकड़ा अचो चकर बि ॾियो मूंखे का दिलदारी ॾियो बाक़ी मां त हिते रोआं थो वेठो इहे हुन जा शुरूआत जा ॾियारा हुया ऐं उहे ॾींहं आया जो हाफ़िज़ क़ुरान जो न त असां वटि हाफ़िज़ तकरीर न कंदो आहे पर उहे ॾियारा आया जो साईं हिन मस्जिद शरीफ़ में ख़िताबत करणु लॻो ऐं मूंखे अचे नसीराबाद मां कार ते खईं जैकबाद ॾे दोस्त यार हिकिड़ो पुलिस वारो हूंदो उन वटि तकरीर करणु वियासीं मूंखे चई मौली साहब मां बि तकरीर कंदो आहियां ऐं अवल तकरीर मां कंदुमि त मां खिलास पियो त साईं उते उर्दू में तकरीर थो करे या सिराइकी में चई हाली त सिराइकी में कंदो हा सम्झी था वञनि ऐं हुन जलसे में वियासीं मूंखां अॻु में बहितरीन तकरीर कई बहितरीन मां हाफ़िज़नि जूं तकरीरूं ॿुधियूं आहिनि अलाह पनाह ॾे या त माण्हू पंहिंजो बि ईमान चट त ॿुधण वारे जो बि चट पर हिन माण्हूअ तकरीर कई करे तबलीग पियो इस्लाह नसीहत अहिड़ी ज़बरदस्त तकरीर कई मां उठी भाकुर पातो मां जो मास क़िबला मौलवी आहियूं 14 साल मदरसन में वेही दरसे निज़ामी जो कोर्स कयो अथऊं पर तूं बहितरीन थो ॻाल्हाए ऐं इहो ॻाल्हाइण पंहिंजो बंदि न कजांइ ख़ुदा हुनखे का अहिड़ी दिलेरी ऐं बहादुरी ॾिनी क़ुरान जे सदके हुयो हाफ़िज़ क़ुरान पर हुनखे भउ न हुयो तकरीर अहिड़ी पियो वेठो करे जो मां तकरीर ॿुधी पाण इबरत में हैरानगी में अची वियुमि इहो उनजे मथां रब करीम जो करम हुयो फ़क़ी तबियत हुनजी मां तो चवां त हिक पासे हू हिकु वॾो आशिक़े रसूल हुयो ॿिए पासे इंतहाई यार दोस्त ऐं टे पासे इंतहाई शरीफ चौथे पासे इंतहाई फ़क़ीरानी तबियत मां चवंदो एॾियूं खूबियूं असां मूं में त कोन्हनि के माना एतिरियूं घणियूं खूबियूं मां में त कोन्हनि के हिकु शख़्स अकेले जे अंदरि एतिरियूं उन में खूबियूं ऐं उन सां गॾो गॾु क़ुरान पाक बि वरी अहिड़ो पको जो सिंध जा जेके नामवर हाफ़िज़ आहिनि न उन्हनि हाफ़िज़नि में शामिल वरी इल्म सां मोहबत अहिड़ी जो पंहिंजा बच्चा त पढ़ाई पर हो साईं वेठो असांजो दोस्त मौलाना रहम हुसैन नारे जो थो चवे त मां हिफ़िज़ त मूंखे साईं पढ़ायो पर चवे थो त मूंखे दरसे निज़ामीअ जे इल्म जी बि जेका टेक सपोर्ट कई या ज़हनी मदद कई उहा बि चई साईं कंदो पियो रहे चए पियो पुट पढ़ो माना हाफ़िज़ थी करे शागिर्दनि खे हिफ़िज़ जी तालीम ॾियणु प्लस में उन्हनि खे वरी अञा अॻिते वधाए दरसे निज़ामीअ जे कम जे लाइ लॻाइण अहिड़ा असां वटि हाफ़िज़ के पैदा थींदा आहिनि के न त हाफ़िज़ जो कमु छा आहे तरावियूं पढ़ाइण शबीना पढ़णु इमामत करणु आम असां वटि हाफ़िज़ इहो कमु कंदा आहिनि पर के हाफ़िज़ असां वटि अहिड़ा पैदा थींदा आहिनि जेके आलिम जी जॻह जेतिरो कमु करे वेंदा आहिनि ऐं साईं हाफ़िज़ मोहम्मद सुलेमान लाशारी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि हाफ़िज़नि मां हुयो जंहिं हिकु आलिम जी जॻह जेतिरो कमु करे ॾेखारियो वधीक त हुनजी ज़िंदगी ते असां जेकॾहिं ॻाल्हाईंदा रहंदासीं छो त असांजो पर्सनल दोस्त हुयो ऐं
घणियूं ॻाल्हियूं निकिरंदियूं वेंदियूं, हुन में टाइम लॻी वेंदो। ॿिया दोस्त बि वेठा आहिनि जेके हुन जा दोस्त आहिनि, शागिर्द आहिनि, ऐं उहे बि हुन जे ज़िंदगी ते ॻाल्हाईंदा। अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी तव्हांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम।